ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल पाण कथा में श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 3 अध्याय जे 2 भाग में ॾिठो हो त राजा सुरजात चून रकेश्वर का माफ़ी घुरी पंहिंजी धीउ उन्हनि जे शरण में रखी वञनि था। सभई चओ जय श्री कृष्ण। उन खां पोइ चून रकेश्वर राजा जे सभिनी सेनापति ऐं सभिनी सैनिकनि जे पेट जो सूर दूर कनि था ऐं तंहिं बाद वरी परमेश्वर जे ध्यान में 14 वरियनि ताईं अखियूं बंदि करे वेही रहनि था। एतिरे वरियनि ताईं राजा सुरजात जी धीउ सुकना उन्हनि जे साम्हूं बीठियूं रहियूं ऐं 14 वरियनि में उन्हनि खे रीझाइण ऐं लालचाइण वास्ते घणा ई देवता आया त अरे छोकिरी, तूं हिते छा पई करीं? हल त तोखे सुर्गलोक जा राज भोॻायां, ही मज़ा माणाया। तूं हिते हिन ॿुढे रखेश्वर जे पोयां पंहिंजो जीवन छो थी अजायो वञाई? तॾहिं सुकना चयो त ही मुंहिंजो पति परमेश्वर आहे ऐं मां उन जी अर्धांगिनी आहियां। ऐं जॾहिं अहिड़ी तरह 14 वरियनि ताईं हिकिड़ी ई जाइ ते बीठी रही, जॾहिं चून रकेश्वर पंहिंजूं अखियूं वापसि खोलियूं, तॾहिं पंहिंजी ज्ञान दृष्टिअ सां ॾिठाई त उहा छोकिरी अञा उते जो उते ई उन ई जाइ ते ठीक ओड़े ई नमूने बीठी आहे। तॾहिं सुकना खे पतिव्रता धर्म ते अहिड़ो पुख़्तो ॾिसी चून रकेश्वर ॾाढो ख़ुशि थी अश्वनी कुमार खे उते घुराए पंहिंजो पाण खे वरी नौजवान ठारायई ऐं पंहिंजूं अखियूं वापसि वरिताई। तंहिं बाद चयाईं त अश्वनी कुमार, तोखे छा घुरिजे? अश्वनी कुमार चयो त मूंखे देवताउनि जी पंगत में हिस्सो खपे, यानी जॾहिं यज्ञ वग़ैरह थिए तो देवता मूंखे उन मां हिस्सो नथा ॾियनि। तंहिं ते चून रकेश्वर चयो त हाणे तुंहिंजो मनोरथ पूरो थींदो। सभई चओ जय श्री कृष्ण। अॼु पाण उन ई कथा खे वधीक अॻिते वधाईंदे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 3 अध्याय जो 3 भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, जॾहिं अश्वनी कुमार इहो वरदान पाए आनंद सां ख़ुशि थी मोकिलायो, तॾहिं चून रकेश्वर राजा जी धीउ खे चयो त मां तपस्वी आहियां, संसारी सुख जी इच्छा न रखी हमेशा उन्हनि खां दूर थो रहां, लेकिन तुंहिंजे पतिव्रता धर्म ते मां ॾाढो ख़ुशि थियो आहियां। तंहिं करे संसारी सुख जी सॼी सामान समेत तोसां गॾु रही भोग विलास कंदसि। ईअं चई रकेश्वर महाराज पंहिंजे जोग बल सां उन हंधि हिकिड़ो मकान सोन जो रतननि सां जरियल बाग ऐं तलाउ वग़ैरह समेत अहिड़ो पैदा कयो जंहिं में संसारी सुखनि जो समूरो सामान मौजूदु हो। तॾहिं रकेश्वर राजा जी धीउ खे चयो, तूं हिन तलाउ में सनानु कर। राजा जी धीउ जीअं ई उन तलाउ में टुॿी हई, तीअं ई 16 वरियनि जी रूपवान सुंदरी बणिजी पई ऐं हज़ारे बानियूं सुंदर सुंदर गहना ऐं कपिड़ा पाए उन तलाउ मां प्रगट थियूं। जॾहिं उन राजा जी धीउ खे चङा चङा गहना ऐं कपिड़ा पहिराए 16 सिंगार कराए चून रकेश्वर सां विहांउ करण लाइ तयारु कयो। चून रकेश्वर राजा जी धीउ सां विहांउ करे साणस भोग विलास करण लॻो। कुझु ॾींहंनि खां पोइ हिकिड़े ॾींहुं राजा सुरजात पंहिंजी स्त्रीअ खे चयो त जंहिं ॾींहं खां असां पंहिंजी प्राण प्यारी धीउ खे जंगल में चून रकेश्वर खे सौंपे आया आहियूं,
तंहिं ॾींहं खां उन जो को बि हाल मालूम न थियो आहे ऐं बिना कम जे उनखे पंहिंजे घर घुराए नथो सघिजे। सो मां भायां थो त पाण वटि यज्ञ करे चून रखेश्वर खे छोकिरीअ समेत पंहिंजे घर घुरायां त छोकिरीअ जो हाल चङी तरह मालूम थिए ऐं उनखे ॾिसी पंहिंजी दिलि ठारियां। जॾहिं राणी बि इहा ॻाल्हि पसंदि कई तॾहिं राजा यज्ञ जी तयारी करे पाण चून रखेश्वर खे कोठणु वियो। उन आस्थान ते पहुची राजा ॾिठो त उते को बि मिटीअ जो ढेर या झूंपड़ी कान हुई, लेकिन हिकिड़ो सुहिणो रतननि जड़ियल मकान बाग़ ऐं तलाउ समेत उते ॾिसी अजब में पइजी मन में चवणु लॻो त हिन जंगल में अहिड़ो सुंदर मकान कंहिं ठाहियो। जंहिं वक़्तु राजा बीठे इहो वीचार कयो तंहिं वक़्तु राजा जी धीउ बानियनि समेत तलाउ ते सनानु करण वास्ते महल खां ॿाहिरि निकिती त राजा खे ॾिसंदे ई ॾाढी ख़ुशीअ सां गले मिलणु चाहियो, लेकिन राजा उनखे गले सां न लॻायो ऐं मन में वीचार कयो त शायदि इहो रखेश्वर मरी वियो ऐं हिन ॿियो पति करे हीउ सभु सामान ठाहियो आहे। जॾहिं राजा उन शक सबबु उनखे पंहिंजे गले सां न लाथो तॾहिं धीउ चयो त हे पिताजी, तव्हीं मूंखे कोन था सुञाणो जो गले सां नथा लॻायो। राजा चयो त तुंहिंजे माता पिता जो उत्तम कुल आहे। मां सम्झां थो त तो ॿियो पति करे कुल खे दाग़ लॻायो आहे। इहा ॻाल्हि ॿुधी धीउ चयो त हे पिताजी, तव्हां अहिड़ो सिंसो न करियो। मूं ॿियो पति कोन कयो आहे। ही सभु जेके तव्हां ॾिसो था सो रखेश्वर महाराज जो आहे, जंहिंखे तव्हां मूंखे सौंपे विया हुआ ऐं उन ई पंहिंजे जोग बल सां ही सभु पैदा कयो आहे। इहा ॻाल्हि ॿुधी राजा तॾहिं ॾाढो ख़ुशि थी पंहिंजी धीअ खे गले सां लॻायो ऐं महल में वञी चून रखेश्वर खे अश्वनी कुमार जहिड़ो तमामु ख़ूबसूरत नौजवान ॾिसी ख़ुशि थी खेसि दंडवत करे वेनती कई त हे महाराज, मां सोम यज्ञ करण जी इच्छा रखी तव्हांखे कोठण वास्ते हिते आयो आहियां। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 3 अध्याय जो 3 भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।